नादिम मीरपुर माथेले में क़त्ल थियल सहाफ़ी तुफ़ैल अहमद रिंद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अगड़ा प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो। उन हवाले सां पेश आहे अगड़ा मां मेरान टीवी जे रिपोर्टर जावेद बुध जी रिपोर्ट। मीरपुर माथेले जो नौजवान सहाफ़ी तुफ़ैल रिंद के बेदर्जीअ सां क़त्ल किया है, जंहिंजा हिन वक़्त ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। उन हवाले सां अगड़ा प्रेस क्लब अॻियां अगड़ा जे सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई है ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कई है। अचो त अगड़ा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। साईं, हक़ीक़त इहा आहे त असांजे सिंध सूबे जा जेके हिन महिल हालात आहिनि तमामु बिगड़ियल आहिनि। उनजो सबबु इहो आहे त असां वटि कानून मां का शइ न रही आहे। असां वटि करप्शन तमामु घणी वधी वई आहे। जेको बि माण्हू ॾुआरी आहे ऐं उन ॾुआरनि खे जेको वाउखो करे थो, उन वाउखे करण जो उनखे इनाम में उनखे मौत जो जाम पियारे थो वञे। अॼु जे सहाफ़ीअ खे जेका ज़ुल्म जी इंतिहा आहे, असां घुर कयूं था सिंध हुकूमत खां त जेतिरो जल्द थी सघेव त सहाफ़ी हे तुफ़ैल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में असांजे एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। चवणु इहो आहे त जॾहिं खां वठी जिन बि हक़ सच जो आवाज़ हक़ सच जो अलम खयो आहे, चाहे उहो इस्लामी तारीख़ खां वठो वञे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तारीख़ खां जेकॾहिं थो ॻणियो वञे त बिल्कुलु उहो ई अॼु बि हक़ सच खे उन खां बाद सिर्फ़ु सहाफ़ी उजागर था कनि, जंहिंखे आला क़ुवतूं आला ताक़तूं नथियूं बर्दाश्त कनि, जंहिंजे करे हींअर जेको आहे तक़रीबन घणे खां घणा असांजी सिंध में सहाफ़त ऐं सहाफ़ियुनि जो क़त्लेआम जेको आहे न उहो आम बणियल आहे। ॻाल्हि हीअं आहे त जेके सहाफ़ी हक़ सच लिखनि था, अक्सर करे जेके सहाफ़ियुनि खे जेको आहे वॾेरा ऐं भोतार उन्हनि खे माराइनि था। जेके भोतारनि जे जेके बि उन्हनि जा करतूत आहिनि उहे ज़ाहिर कनि था, उहे ज़ाहिर हुन खां बर्दाश्त नथा थियनि। इन जे करे हिकु हिकु सहाफ़ी करे मारायो थो वञे। असां पुरज़ोर अपील था कयूं घोटकी एसपीअ खां त इन जा क़ातिल जल्द में जल्द गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन ऐं पंहिंजी टीम सां गॾु जावेद अहमद बुध, मेरान टीवी न्यूज़ अगड़ा।